जाग सिंधी जाग नाहे वेल सुम्हण जी नाहे जाग सिंधी जाग नाहे वेल सुम्हण जी नाहे वेल सुम्हण जी नाहे खाऊ वेल सुम्हण जी नाहे वेल सुम्हण जी नाहे भेनर वेल सुम्हण जी नाहे। सिंध धरती जेका दुनिया जे गोले ते एक अज़ीम धरती प्यार पाबो मेहमान नवाज़ी ऐं मोहब्बतुनि जी खाण रखंदड़ तौर सुञाती वेंदी आहे। हिन शाहूकार धरतीअ जे मिसकीन मारूड़नि हर दौर जे भोगरान खे भोगियो आहे, पर सितम ज़रफ़ी त उहा रही आहे त जेतिरो नुक़सान हिननि धरती वासियुनि खे पंहिंजनि चूंडियल नुमाइंदनि हथनि थियो आहे, शायदि एतिरो नुक़सान हिननि धरती वासियुनि खे कंहिं धारे मां बि न थियो हुजे। अहिड़नि सूरनि जो दर्द शायदि मज़ाहमती शाइर इब्राहिम मुंशी पंहिंजे सिटुनि सां हिन रीत सरजो हो त मूं पक सुञाता पंहिंजा हा गॾु धारियुनि सां कल धाड़े में। उहा ॻाल्हि भला कंहिंखां गुझी आहे त पंहिंजे आकाउनि खे ख़ुशि करण ऐं इक़्तिदार ऐं आरज़ी ताक़त जी लालच में कीअं वक़्तनि फ़वक़्तनि सिंध ते धारियुनि जे कटकनि जी केॾी शानदार नमूने सां आजियां कई वई आहे, जेके अॻिते हली सिंध ऐं सिंधियुनि लाइ नासूर बणिया आहिनि। धारियुनि जे कटकनि जी सिंध में आमद जी मुख़्तसिर तारीख़ ऐं हुकुमराननि जे कयल आजियान वारी तारीख़ बाबति सिंध जी हिकु मशहूर अख़बार में एडिटोरियल में लिखियो वियो आहे त सिंध जेका सवात ऑपरेशन दौरान लॾ प्लान करे आयलनि जे असरनि खे अञा ताईं भोगे रही आहे, जो सिंध सरकार वरी मेहमान नवाज़ीअ जो मान रखण लाइ क़बाइली इलाइक़नि मां ऑपरेशन जे ख़ौफ़ सबबि लॾ प्लान कंदड़नि जी मेहमानदारीअ जूं ज़िमेदारियूं संभालण जो ऐलान करे छॾियो आहे। जहन मिट्टीअ जी खुशबू खे ॼातो हिते, जहन सांगिन जे संग खे सुञातो हिते, तंहिंसां कहिड़ो भला मुंहिंजो नातो हिते, तंहिंखे चओ मुंहिंजी नगरीअ मां निकिरी वञे, तंहिंखे चओ मुंहिंजे नगरीअ मां निकिरी वञे। ऐं ऑपरेशन सबबि मुतासिर थींदड़नि खे सिंध में तरसाइण जो फ़ैसिलो करे वरितो आहे, जंहिं लाइ कराची, जैकाबाद, कंबर, कंदकोट ऐं ॿियनि ज़िलनि में सेल क़ाइमु कया वेंदा। सूबाई वज़ीर सिकंदर मेंद्रे जो चवणु आहे त हर पाकिस्तानी शहरीअ खे मुल्क जे कंहिं बि इलाइक़े में रहण जो आइनी हक़ आहे। लॾे ईंदड़ मुतासिरनि खे कैंपनि ताईं महदूद कयो वेंदो ऐं संदन चुरपुर ते पाबंदी हूंदी। मुल्क में जिते को बि ऑपरेशन थिए थो, का कुदरती आफ़त अचे थी त मुतासिरनि जो मुंहुं सिंध ॾांहुं ऐं ख़ासि करे गादीअ वारे शहर कराची ॾांहुं हूंदो आहे। पोइ भली उहो सवात या मालाकन डिवीज़न ॾखण वज़ीरस्तान वारो ऑपरेशन हुजे या वरी उतरे इलाइक़नि में ज़िलज़िले जे तबाहकारियुनि खां पोइ थियल लॾ प्लान हुजे। गुज़िरियल हुकूमती दौर में जॾहिं सवात वारे ऑपरेशन सबबि लॾ प्लान करे माण्हू हिते पहुता त सिंध हुकूमत नेण विछाए छॾिया हुआ ऐं चयो वियो त उहे मुतासिर वापसि मोटी वेंदा, ऐं पोइ सभिनी ॾिठो त लखनि जे ॻाणे में आयल उन्हनि मुतासिरनि मां सिर्फ़ु कुझु हज़ार ई वापसि वञी सघिया हुआ। ऐं सिंध हुकूमत जे अख़्तियार धणियुनि उन्हनि मुतासिरनि खे बसनि में सवार करे साणनि गॾु फोटू कढराए पंहिंजे उन अहसन कारकर्दगीअ जो तासिर ॾिनो हो त हिननि मुतासिरनि खे वापसि मोकिले चओ मुंहिंजी नगरीअ मां निकिरी वञे, तंहिंखे चओ मुंहिंजी नगरीअ मां निकिरी वञे, तंहिंखे चओ मुंहिंजी नगरीअ मां निकिरी वञे। पर अफ़सोस जी ॻाल्हि त हिन भेरे त वरी सूरत हाल ई मुख़्तलिफ़ आहे। हाणे जॾहिं मुल्क जा ॻुझा इदारा तोड़े कानून लागू कंदड़ बि अहिड़ियूं रिपोर्टूं ॾींदा हुजनि त ॾोहनि में घणे भाङे उहे सिंध खां ॿाहिरां आयल माण्हू मुलविस आहिनि त हुकूमती अख़्तियार धणियुनि खे जिन जी इंतज़ामी गिरफ़्त जी सॼे जहान खे ख़बर आहे, सोचे सम्झी अहिड़ो फ़ैसिलो करणु घुरिजे हा। सूबाई वज़ीर वटि आइन जे आर्टिकल जो हवालो हर वक़्तु तयारु हूंदो आहे, पर छा जेकॾहिं दहशतगर्द ऐं ख़ुदकश बमबार बि सिंध में ईंदा त उन्हनि खे बि अचणु ॾिनो वेंदो? सिंध हर दौर में मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में थींदड़ ऑपरेशन जी चटी आख़िर छो थी परे? हैदराबाद जे भरपासे में रहंदड़ मशकूक माण्हुनि खे बेदख़ल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे त पोइ वरी वज़ीर मौसूफ़ ॿुधाईंदो त छा उहो फ़ैसिलो आइन जी मुनाफ़ी कयो वियो आहे? ज़ाहिर आहे त उहो फ़ैसिलो बि आइन जे तहत ई हूंदो। आख़िर उन्हनि खे ई अचणु छो थो ॾिनो वञे जो बेदख़ल करण जी ज़रूरत पवे? सिंध जा माण्हू अॻु में ई तालीम, सिहत तोड़े बुनियादी सहूलियतुनि जी अणूंद सबबि मोह मथो पिटे रहिया आहिनि त वरी ॿिए पासे हुकुमराननि पारां धारियुनि खे सिंध में पनाह ॾियण वारियूं पॉलिसियूं धरती वासियुनि जे फटनि ते लूण बुरकण बराबरि आहिनि। डूंगर मुंहुं ॾुखो ऐं अॻु ॾुखो ई आहियां, सारियां कोन सुखो सूर घणो ई संभरा।
महीना चिटा जण मोहब्बत जा मक्का मदीना चिटा इश्क इरफान जा आब गीना चिटा तंहिंखे चओ मुंहिंजी नगरिया मन फिरी वञे तंहिंखे चओ मुंहिंजी नगरिया मन फिरी वञे तंहिंखे चओ मुंहिंजी नगरिया मन फिरी वञे। ही वक्त जी अहम ज़रूरत आहे त सिंध जे माण्हुनि खे हाणे पाण पंहिंजी धरतीअ जे इंच इंच जी हिफ़ाज़त करणी पवंदी, न त वक़्त मां उहा ॻाल्हि साबित आहे त सिंध जे माण्हुनि जिन धारियुनि खे जीअं में जायूं ॾिनियूं आहिनि उन्हनि ई सिंध जे शहरनि मिल्कियतुनि तोड़े बुनियादी हक़नि ते कब्ज़ो करे धरती जी मालिकीअ जी चिड़ ॾियारींदड़ बाबति बार बार ॻाल्हि कई आहे। सो तंहिं करे गॾोगॾु हुकूमत खे बि उहे क़दम खणणा पवंदा त ख़ैबर पख्तूनख्वा में ऑपरेशन मुतासिरनि खे कैंपुनि में तरसायो वञे ऐं उन्हनि जे कटकनि खे सिंध ॾांहुं वधण खां रोकियो वञे ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे पिणु उन हवाले सां पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करणु घुरिजे जो उन्हनि में लातादाद दहशतगर्द ऐं आपघाती बमबार बि थी सघनि था जेके उत्तर वज़ीरिस्तान ऑपरेशन जो बदिलो सिंध में वठणु चाहिनि। जाग सिंधी जाग नाहे विल सुम्हण जी नाहे जाग सिंधी जाग नाहे विल सुम्हण जी नाहे वेल सुम्हण जी नाहे खाऊ वेल सुम्हण जी नाहे वेल सुम्हण जी नाहे भेनर वेल सुम्हण जी नाहे।